ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ है 8/9/2024। अॼु व्यक्त बाबदादा जो रिवाइज कोर्स 15/12/2001। अॼु जो मूल्य जो टॉपिक आहे एकव्रता ठही पवित्रता जी धारणा द्वारा रूहानियत में रही मन सां सेवा करो। अॼु रूहानी बाप चारों ओर जे रूहानी ॿारनि जी रूहानियत खे ॾिसनि पिया। हर हिकु ॿार में रूहानियत जी झलक केतिरी आहे। रूहानियत नैननि सां प्रत्यक्ष थींदी आहे। रूहानियत जी शक्ति वारी आत्मा सदा नैननि सां ॿियनि खे बि रूहानी शक्ति ॾींदी आहे। रूहानी मुस्कान ॿियनि खे बि ख़ुशी जी अनुभूति कराईंदी आहे। हुननि जी चलन चहिरो फ़रिश्ते जे समान डबल लाइट ॾेखारे में ॾींदो। अहिड़ी रूहानियत जो आधार आहे पवित्रता। जेतिरी जेतिरी मन वाणी कर्म में पवित्रता हूंदी ओतिरो रूहानियत ॾेखारे में ॾींदी। पवित्रता ब्रह्मण जीवन जो श्रृंगार आहे। पवित्रता ब्रह्मण जीवन जी मर्यादा आहे। त बाप दादा हर ॿार जी पवित्रता जे आधार सां रूहानियत ॾिसनि पिया। पवित्रता जे आधार सां रूहानियत ॾिसनि पिया बाबा। रूहानी आत्मा हिन लोक में रहंदे हुए बि जीअं अलौकिक फ़रिश्तो आहे। कीअं ॾिसनि पिया कि हुन आत्मा जा संकल्प बोल कर्मनि में केतिरी प्योरिटी आहे। हुन जे आधार सां हुन में रूहानियत ईंदी आहे। ऐं अहिड़ी आत्मा हिन दुनिया में रहंदे हुए जीअं फ़रिश्तो आहे, जंहिंजी संकल्प बोल कर्मनि में सर्व जो भलो हुजे त उहो ई त फ़रिश्तो कहलाईंदो न। त पंहिंजे पाण खे ॾिसो, चेक करो, असांजे संकल्प बोल में रूहानियत आहे। रूहानी संकल्प पंहिंजे में बि शक्ति भरण वारा आहिनि, ॿियनि खे बि शक्ति ॾींदा आहिनि। सम्झो असां संकल्प कयो सर्व जो कल्याण थिए त असां में बि शक्ति ईंदी ऐं उहो कल्याण जा वाइब्रेशन ॿियनि में बि वेंदा। जेके ॿिए शब्दनि में चईंदा आहिनि रूहानी संकल्प मन सां सेवा जे निमित्त ठाहींदा आहिनि। रूहानी बोल स्वयं खे ऐं ॿियनि खे सुख जो अनुभव कराईंदा आहिनि, है न। रूहानी बोल सां असां ख़ुदि ऐं ॿिया सुख जो अनुभव कंदा, शांति जो अनुभव कराईंदा आहिनि। हिकु रूहानी बोल अन्य आत्माउनि जे जीवन में अॻियां वधण जो आधार थी वेंदो आहे। हिकु रूहानी बोल अन्य आत्माउनि जो जीवन में अॻियां वधण जो आधार थी वेंदो आहे। रूहानी बोल बोलण वारा वरदानी आत्मा ठही वेंदा आहिनि। भई असांजे बोल सां ॿिया जीवन में अॻियां वधनि, है न। असांजे बोल सां माण्हुनि जे जीवन में उमंग उत्साह अचे। रूहानी कर्म सहज स्वयं खे बि कर्म योगी स्थिति जो अनुभव कराईंदो आहे। रूहानी कर्म सां असां सहज स्वयं खे बि कर्म योगी स्थिति जो अनुभव कराईंदा आहिनि। ॿियनि खे बि कर्मयोगी ठाहिण जो सैंपल ठही वेंदा आहिनि। ख़ुदि बि अनुभव कंदा आहिनि, ॿियनि खे बि कराईंदा आहिनि। जो बि उन्हनि जी संपर्क में ईंदो आहे उहो सहज योगी कर्म योगी जीवन जो अनुभवी ठही वेंदो आहे। अगरि असांजी संकल्प बोल में प्योरिटी हूंदी, बाप जी यादि हूंदी, कर्म योगी थी वेंदासीं त असांखे ॾिसी ॿिया बि कर्म योगी सहज योगी थी वेंदा। लेकिन ॿुधायो न, रूहानियत जो बीज आहे प्योरिटी। प्योरिटी स्वप्न ताईं बि भंग न थिए तॾहिं रूहानियत दिखाए में ॾींदी। पवित्रता सिर्फ़ ब्रह्मचारी न, लेकिन हर बोल ब्रह्मचारी, हर संकल्प ब्रह्मचारी, हर कर्म ब्रह्मचारी हुजणो खपे। असांजो हर बोल संकल्प कर्म ब्रह्मचारी हुजणो खपे। इनखे चइबो आहे ब्रह्मचारी ऐं ब्रह्मचारी ॿई, तॾहिं चईंदासीं कंप्लीट प्योरिटी। जीअं लौकिक में कोई ॿारनि जी सूरत बाप समान हूंदी आहे त चईंदा आहिनि कि हिननि में त बाप ॾेखारे में ॾींदो आहे। शिकिल जे अनुसार ऐं हुननि जे कर्मनि अनुसार बि कई बार चईंदा आहिनि कि हीअ त हिकदमि पंहिंजे पीउ ते वियो आहे। ईअं ब्रह्मचारी ब्रह्मण आत्माउनि जे चहिरे में
रूहानियत जे आधार ते ब्रह्मा बाप समान अनुभव थींदा। रूहानियत जे आधार ते असां ब्रह्मा बाप समान अनुभव थींदासीं। त संपर्क वारी आत्मा जो अनुभव करनि कीअं त बाप समान ई आहे। हलो 100% न बि हुजे त समय अनुसार केतिरी परसेंट ॾेखारे में थी ॾे, केसि ताईं पहुचिया आहियो, 75%, 80%, 90%, केसि ताईं पहुचिया आहियो न। तव्हां ॾिसिजो ॾी चेक कजो असांजे हर संकल्प असां में संकल्प में शुद्धता हूंदी आहे। कोई असांजो चयो न बि मञे, कोई असांजे हिसाब सां न बि हले त मन में इहे ईंदो आहे छा की ॾिस इहो इन जो बि बुरो थिए तॾहिं मञदा। असां कंहिंखे चऊं भई ईअं न करो, इहे ठीकु न आहे, अगरि उहे नथा मञनि त असांजे मन में छा ईंदो? वञी ठोकर खावनि, वञी मरनि वञी, या असांजे मन में ईंदो की हिननि जो बि कल्याण थिए, है न। छो जी नेगेटिविटी व्यर्थ संकल्प ॾाढा ई तेज़ी सां ईंदा आहिनि न। कोई असांखे पतो आहे अगरि हाणे हिनखे कंट्रोल न कयो ऐं कोई मञे बि न त असांजे मन में ईंदो की चलो ठीकु आहे, जो बि आहे हिननि जो बि कल्याण थिए, हिननि जी बि बुद्धि सही ठिकाने ते पहुची वञे, भटकनि न। त ब्रह्माचारी ठहिण में बि नंबर अॻियां हूंदो न, अॻियां ई न। बाबा चवनि था त इहा अॻियां जी लाइन ॿुधायो। ॾिसो वेहण में त तव्हांखे नंबर अॻियां मिलियो आहे, त ब्रह्माचारी ठहिण में बि नंबर अॻियां हूंदो की अॻियां जी न। बाबा चवनि था जीअं सभु ॿार चईंदा आहिनि न असां बि अॻियां वियूं, असां बि अॻियां वियूं, त ईअं ई ब्रह्मा बाबा समान ठहिण में नंबर 1 ईंदो। बाप दादा हर ॿार जी पवित्रता जे आधार सां रूहानियत ॾिसनि पिया। बाप दादा वटि सभिनि जो चार्ट आहे, चईंदा न आहिनि लेकिन चार्ट आहे, छा छा कंदा आहिनि, कीअं कीअं कंदा आहिनि, सभु बाप दादा वटि चार्ट आहे। पवित्रता में बि हाणे कोई ॿारनि जी परसेंटेज ॾाढी घटि आहे। समय जे अनुसार विश्व जी आत्मायूं त आत्माउनि खे रूहानियत जो सैंपल ॾिसणु चाहींदियूं आहिनि। असांखे समय अनुसार माण्हू रूहानियत जो सैंपल ॾिसणु चाहींदियूं आहिनि। इन जो सहज साधन सिर्फ़ु हिकु शब्द अटेंशन में रखो, बार बार उन हिकु शब्द खे पंहिंजे पाण अंडरलाइन करो। वो हिकु शब्द आहे एक व्रता, वो हिकु शब्द आहे एक व्रता। जाते हिकु आहे हुते एक व्रता स्वतः एकाग्रता स्वतः थींदी आहे। त एक व्रता अर्थात हिकु बाप बसि, ऐं जिते हिकु आहे उते एकाग्रता थी वेंदी, अचल ॾाढो स्वतः ठही वेंदा। एक व्रता ठहिण में एक मत ते हलणु ॾाढो सहज थी वेंदो। एक व्रता ठहिण सां एक मत ते हलणु ॾाढो सहज थी वेंदो। असां हिक जे भरोसे हलंदासीं त असांखे हिकु मत ते हलणु ॾाढो सहज थी वेंदो। बसि बाबा 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 कंदा त हिकु मत थी वेंदी। जॾहिं आहे ई एक व्रता त हिक जी मत सां हिकु मती सदगति सहज थी वेंदी। जॾहिं आहे ई हिकु व्रता त हिक जी मत सां हिकु मती सदगति सहज थी वेंदी, है न। हिकु स्थिति स्वतः ठही वेंदी। त चेक करो हिकु व्रता आहे, सॼे ॾींहं में मन बुद्धि हिकु व्रता रहंदो आहे। हिसाब में बि आदि हिसाब हिकु सां शुरू थींदो आहे न। हिकु बिंदी ऐं हिकु शब्द हिकु अंक लॻाईंदा वञो, हिकु बिंदी लॻाईंदा वञो त केतिरो ज़्यादा थी वेंदो आहे। हिसाब में बि आदि हिक सां ई शुरू थींदी आहे न। हिक जे अॻियां ई बिंदी लॻाईंदासीं न त बाबा चवनि था हिकु बिंदी ऐं हिकु शब्द हिकु अंक लॻाईंदा वञो। हिकु बिंदी लॻाईंदा वञो त केतिरो वधंदो वेंदो। त ॿियो कुझु
बि यादि न अचे, हिकु शब्द त यादि रहंदो न, समय आत्मायूं हिकु विर्त आत्माउनि खे पुकारनि थियूं, है न। माण्हू बि हाणे भटकी एॾे ओॾे भटकी परेशान थी विया न, रोज़ नया नया कोई न कोई निकिरी थो वञे, है न। रोज़ कुझु न कुझु नयो निकिरी थो वञे। त बाबा चवनि था हिकु विर्त आत्माउनि खे पुकारनि था, त समय जी पुकार, आत्माउनि जी पुकार, हे देवा आत्मायूं ॿुधण, हे देवा आत्मायूं ॿुधण न ईंदियूं आहिनि। मतिलबु उहे चवनि थियूं, उहे पुकारनि थियूं त तव्हां आत्माउनि खे उन्हनि जी आवाज़ नथी ॿुधाए में ॾे। प्रकृति बि तव्हां प्रकृति पति खे ॾिसी पुकारे थी न, हे प्रकृति पति आत्मायूं हाणे परिवर्तन करो। असांखे प्रकृति बि पुकारे थी कि हे प्रकृति पति आत्मायूं हाणे परिवर्तन करो। ये त विच विच में नंढा नंढा झटका लॻी वेंदा आहिनि। वीचारियूं आत्माउनि खे बार बार दुख जे भय जे झटका न खारायो। तव्हां मुक्ति ॾियारण वारी आत्मायूं, मास्टर मुक्ति दाता, कॾहिं हिननि आत्माउनि खे मुक्ति दिलाईंदा न। तव्हां मुक्ति दिलाइण वारी आत्मायूं, मास्टर मुक्ति दाता, कॾहिं हिननि आत्माउनि खे मुक्ति दिलाईंदा। जंहिंखे बि एॾी सारी आत्माउनि खे मुक्ति खपे, त असां बि बाबा खे यादि करे संकल्प करो, जीअं आत्मा खे बि मुक्ति खपे, उनखे मुक्ति मिली थी वञे। छा मन में रहम न ईंदो आहे कि समाचार ॿुधी करे चुप थी वेंदा आहियो, बसि थी वियो, ॿुधी वरितो। इन करे बाप दादा हर ॿार खे हाणे मर्सीफुल स्वरूप ॾिसणु चाहींदा आहिनि। इन करे बाप दादा हाणे मर्सीफुल स्वरूप ॾिसणु चाहींदा आहिनि। छा मन में रहम न ईंदो आहे? पंहिंजी हद जी ॻाल्हियूं हाणे छॾो, हाणे मर्सीफुल ठहो, मनस सेवा में लॻी वञो। सकाश ॾियो, शांती ॾियो, सहारो ॾियो। अगरि मर्सीफुल ठही ॿियनि खे सहारो ॾियण में बिज़ी न रहंदव, त हद जी आकर्षण सां, हद जी ॻाल्हियुनि सां स्वतः ई, अगरि मर्सीफुल ठही ॿियनि खे सहारो ॾियण में बिज़ी रहंदासीं, त ऑटोमेटिकली हद जी आकर्षण, हद जी ॻाल्हियुनि सां स्वतः ई परे थी वेंदासीं, महिनत सां बची वेंदासीं न। वाणी जी सेवा में ॾाढो समय ॾिनो, है न। वाणी जी सेवा में हाणे ॾाढो समय ॾिनो, हाणे समय सफल कयो। वाणी जी सेवा में ॾाढो समय ॾिनो, समय सफल कयो, संदेश ॾिनो, आत्माउनि खे संबंध संपर्क में लाहियो। ड्रामा अनुसार हाणे ताईं जो कुझु कयो उहो ॾाढो कुझु कयो, लेकिन हाणे वाणी सां गॾु गॾु मनसा सेवा जी ज़्यादा आवश्यकता आहे। ऐं मनसा सेवा हर हिकु नयो पुराणो, महारथी, घोड़े सवार, प्यादा सभु करे सघंदा आहिनि। इन में वॾा कंदा, असां त नंढा आहियूं, असां त बीमार आहियूं, असां त साधन वारा न आहियूं। कोई बि आधार न खपे हिन में, त सिर्फ़ु जो मन में ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि उनजी जॻह सभिनि जो कल्याण थिए, कल्याण थिए, कल्याण थिए। ये नंढा नंढा ॿार बि करे सघंदा आहिनि न। नंढे नंढे ॿारनि खे बि असां सेखारियूं भई जो बि हिन दुनिया में जो बि दुखी आहे उन्हनि खे सुख मिले, सभु पंहिंजी ग़लती बुराइनि सां मुक्त थी वञे। त इहे नंढा नंढा ॿार बि करे सघंदा आहिनि, ॿार मनसा सेवा करे सघंदा आहिनि न। हा जी, हिन करे हाणे वाचा और मनसा सेवा जो बैलेंस रखो। मनसा सेवा सां तव्हां करण वारनि खे ॾाढो फ़ाइदो आहे। छो? जीअं आत्मा खे मनसा सेवा जा संकल्प द्वारा सां शक्ति ॾींदासीं, सकाश ॾींदासीं, उहा आत्मा असांखे दुआयूं ॾींदियूं। ऐं असांजे खाते में स्व जो पुरुषार्थ त आहे ई, लेकिन दुआयुनि जो खातो बि जमा थी वेंदो। त
त तव्हांखे जमा खाता डबल रीति सां वधंदो वेंदो। इन करे चाहे नया आहियो चाहे पुराणा आयुष जी हिन बारी नया ॾाढा आया आहिनि। नया जो पहिरीं बार आया आहिनि उहे हथु उठायो। पहिरीं बारी आहे उहे ॿारनि खे बि बाप दादा पुछंदा आहिनि की तव्हां आत्मा आहियो, मनस सेवा करे सघंदा आहियो। बाप दादा पांडवनि सां माताउनि सां अलॻि अलॻि पुछे तव्हां मनस सेवा करे सघंदा आहियो। त ॾाढा हथ था उठाइनि। चाहे कोई टीवी सां ॾिसी ॿुधे थो, चाहे सम्मुख। हाणे बाप दादा सभी ॿारनि खे ज़िम्मेवारी ॾींदा आहिनि कि रोज़ सॼे ॾींहं में केतिरा घंटा मनस सेवा यथार्थ रीति सां कई। उनजो हर हिकु पाण वटि सभु ॿार चार्ट रखनि। पोइ बाप दादा अचानक चार्ट मंगवाईंदा, डेट न ॿुधाईंदा, अचानक मंगवाईंदा। ॾिसंदा कि ज़िम्मेवारी जो ताज पातो या ज़िम्मेवारी जो ताज जो हाणे पायो था उहो पातल ई आहे या हिलंदो रहंदो आहे। ज़िम्मेवारी जो ताज पाइणो आहे न। टीचर्स त ज़िम्मेवारियुनि जो ताज पातो अथई न। हाणे उन में इहे ऐड करिणो आहे। कहिड़ो? टीचर्स खे वैसे बि सेवा जो ज़िम्मेवारी जो ताज आहे, हुन में इहे ऐड करे छॾियो। ठीकु आहे न, डबल फॉर्नस हथु उठायो। इहे ज़िम्मेवारी जो ताज सुठो लॻंदो आहे त ईअं हथु उठायो। टीचर्स बि हथु उठायो। तव्हांखे ॾिसी सभिनि खे प्रेरणा मिलंदी। त चार्ट रखंदव। अच्छा बाप दादा अचानक हिकु ॾींहुं पुछंदो, पंहिंजो चार्ट लिखी करे मोकिलियो। पोइ ॾिसंदा जी वर्तमान समय ॾाढी आवश्यकता आहे। पंहिंजे परिवार जो दुख परेशानी तव्हां ॾिसी सघंदा आहियो। दुखी आत्माउनि खे अंजलि त ॾियो। एॾी सारी दुखी आत्मायूं आहिनि, उन्हनि खे अंजलि त ॾियो। जो असांजा गीत आहिनि, हिकु बूंद जी प्यासी। असां अॼु जे समय में दुख अशांति में हिकु बूंद जी आत्मायूं अॼु समय हिन दुख अशांति जे वातावरण में सुख शांति जी हिकु बूंद जी आत्माउनि प्यासियूं आहिनि। जीअं माण्हू रोटी पाणी जे लाइ बि प्यासा आहिनि त अॼु जी दुनिया में माण्हू सुख शांति जी हिकु बूंद जी बि प्यासियूं आहिनि। हिकु सुख शांति जी अमृत जी बूंद मिलण सां बि ख़ुशी थी वेंदी आहे न, ख़ुशी थी वेंदी आहे। बाप दादा बार बार ॿुधाईंदा आहिनि समय असांजो इंतज़ारु करे थो। ब्रह्मा बाप पंहिंजे घर जो गेट खोलण जो इंतज़ारु करनि था। प्रकृति तीव्र गति सां सफ़ाइयो करण जो इंतज़ारु करे थी। ॾिसो केरु इंतज़ारु थो करे। समय इंतज़ारु थो करे, ब्रह्मा बाबा इंतज़ारु था करनि, प्रकृति इंतज़ारु थी करे त हे फ़रिश्ता हाणे पंहिंजी डबल लाइट सां इंतज़ार खे समाप्त करो। त हीअं पंहिंजे डबल लाइट स्वरूप में स्थित थी वञो बार बार। ऐं आत्माउनि जो, प्रकृति जो, ब्रह्मा बाप जो इंतज़ारु समाप्त करो। शिव बाबा इंतज़ारु नथा करनि असांजो। शिव बाबा त लो ॿियनि ॿारनि जो दुख त आहे, लेकिन हाणे बाबा खे बि पंहिंजे ॿारनि सां रहण में मज़ो ईंदो आहे न। केॾा समय बाबा मथे अकेला रहंदा आहिनि। भले भक्ति मार्ग में असां उन्हनि खे यादि कंदा आहियूं, लेकिन हाणे ई त बाबा सां मिलण ईंदा आहिनि न। हाणे ई त बाबा सां उथंदा वेंदा आहिनि, खाईंदा आहिनि, पीअंदा आहिनि। भले बाबा चईंदा आहिनि मां खाईंदो पीअंदो न आहियां, त बि बाबा चईंदा आहिनि न रोटी ठाहियो त सोचो बाबा जे लाइ था ठाहियूं। त डबल लाइट सां इंतज़ारु समाप्त करो। एवर रेडी शब्द त सभु चईंदा आहियो, लेकिन संपन्न संपूर्ण ठहिण में एवर रेडी ठहो। संपन्न संपूर्ण ठहिण में एवर रेडी ठहो। सिर्फ़ु शरीर छॾण लाइ एवर रेडी न ठहिणो आहे।
लेकिन बाप समान ठही करे वञण में असां एवर रेडी आहियूं। ये मधुबन जे सभु अॻियां अॻियां वेठा आहिनि। सुठो आहे, सेवा बि कंदा आहिनि। मधुबन वारा एवर रेडी आहिनि, हंसदा आहिनि। अच्छा, पहिरीं लाइन वारा महारथी एवर रेडी आहिनि। बाप समान ठहिण में एवर रेडी आहियो। हाणे बाबा चवनि था स्टॉप, त चवंदा सभु कुझु स्टॉप करे डबल लाइट स्थिति में सिद्ध थी सघंदा आहियो। सब कुछ स्टॉप करे डबल लाइट स्थिति में सिद्ध थी सघंदा आहियो। त बाबा चवनि था त ईअं वञिणो त एडवांस पार्टी में ईअं ई वेंदव, त एडवांस पार्टी में वेंदव। एडवांस पार्टी न चाहींदा वधंदी थी वञे। हाणे वाणी मनस सेवा जी बैलेंस में बिज़ी थी वेंदी। हाणे वाणी ऐं मनस सेवा में जी बैलेंस में बिज़ी थी वेंदव त ब्लेसिंग बि ॾाढी मिलंदी। डबल खातो जमा थी वेंदो। पुरुषार्थ खे बि डबल खातो असांजो जमा थी वेंदो। पुरुषार्थ जो बि ऐं दुआनि जो बि। पुरुषार्थ जो बि ऐं दुआनि जो बि डबल खातो जमा थी वेंदो। वाणी ऐं मनस सां असां पुरुषार्थ बि करूं था ऐं ॿियनि जी दुआयूं बि मिलनि थियूं। त संकल्प द्वारा, बोल द्वारा, वाणी द्वारा, कर्म द्वारा, संबंध संपर्क द्वारा दुआयूं वठो, दुआयूं ॾियो, दुआयूं वठो। संकल्प द्वारा, बोल द्वारा, वाणी द्वारा, कर्म, संबंध संपर्क, माण्हुनि खे दुआयूं ॾियो, दुआयूं वठो। हिकु ई ॻाल्हि करो, बसि दुआयूं ॾियणियूं आहिनि। चाहे कोई बदुआ ॾे त बि तव्हां दुआ ॾियो। किशोर जी, तव्हां दुआनि जे सागर जा ॿार आहियो न। कोई नाराज़ थिए त तव्हां कोई नाराज़ हुजे त तव्हां नाराज़ न थियो, तव्हां राज़ी रहो। ईअं थी सघंदो आहे 100 ॼणा असांखे नाराज़ करनि ऐं तव्हां राज़ी रहो। थी सघंदो आहे। ॿियो लाइन वारा ॿुधायो, हाणे बि ॿियो बि नाराज़ कंदा। ॾिसणो आहे, पेपर त ॾाढा ईंदा। माया बि ॿुधे थी न। ईअं व्रत वठो, दृढ़ संकल्प करो। मूंखे दुआयूं ॾियणियूं आहिनि, मूंखे दुआयूं वठणियूं आहिनि। बसि थी सघंदो आहे माया भले नाराज़ करे असांखे, तव्हां त राज़ी करण वारा आहियो न। हिकु ई कमु करो, बसि नाराज़ न थियणो, न करिणो है न। कंहिंसां नाराज़ असांखे न थियणो आहे ऐं न ई करिणो आहे। करे त उहो करे, असां न थियूं, असां न करूं, असां न थियूं। हर हिकु पंहिंजी ज़िम्मेवारी वठे। ॿियनि खे न ॾिसो, हीअ कंदी आहे, हीअ कंदो आहे। असां साक्षी थी करे खेल ॾिसण वारा आहियूं। सिर्फ़ु राज़ी जो खेल ॾिसंदव या नाराज़गी जो बि त विच में ॾिसणो खपे न। सभु माण्हू असां सां राज़ी आहिनि। हीअ त असां खेल ॾिसंदा रहंदा आहियूं, लेकिन कुझु माण्हू असां सां कॾहिं कॾहिं नाराज़ थी वेंदा आहिनि। इहे बि त खेल ॾिसूं न। लेकिन हर हिकु पंहिंजे पाण खे राज़ी रखे। माताऊं पांडव थी सघंदो आहे बाप दादा नक्शो ॾिसी वठंदा आहिनि। बाप दादा वटि ॾाढी वॾी टीवी आहे, ॾाढी वॾी आहे। हिकु खे ॾिसी सघंदा आहिनि। कंहिं समय कोई छा थो करे, बाप दादा ॾिसंदा आहिनि, लेकिन ॻाल्हाईंदा न आहिनि, तव्हांखे ॿुधाईंदा न आहिनि। बाक़ी रंग ॾाढा ॾिसंदा आहिनि। छिपी करे छा कंदा आहियो, उहो बि बाबा ॾिसंदा आहिनि। ॿारनि जी चालाकी बि ॾाढी आहे, चालाक ॾाढा आहिनि। अगरि बाप दादा ॿारनि जी चालाकी ॿुधाए त ॿुधी करे तव्हां थोरो सो सोचण में लॻी वेंदव। हिन करे ॿुधाईंदा न आहिनि। बाबा त हर सूक्ष्म संकल्प खे बि चेक कंदा आहिनि न। असांखे सोच में छो
हिन करे न ॿुधाईंदा आहिनि ताकी सोच में छो विझनि। लेकिन कंदा ॾाढा होशियारी सां आहिनि। अगरि सभिनि सां होशियारी ॾेखारणी हूंदी त बि सभिनि खां ज़्यादा होशियारी ॾिसणी आहे त ब्राह्मणनि में ॾिसो। लेकिन हाणे कंहिंमें होशियारु ठाहींदा? मनसा सेवा में। नंबर अॻियां वठो, पुठियां न रहणो आहे। बाबा चवनि था कि हाणे मनसा सेवा करो, इन में होशियार ठहो। बाबा चवनि था लेकिन हाणे कंहिंमें होशियार ठाहींदो? मनसा सेवा में होशियार ठहिणो आहे। इन में कोई कारण न आहे, समय न मिलंदो आहे, चांस न मिलंदो आहे, तबियत न ठीकु आहे, पुछो न, इहे कुझु न आहे। जो चाहे सो वेठे वेठे सेवा करे सघंदो आहे, लेटे लेटे सेवा करे सघंदो आहे, सभु करे सघंदा आहिनि। ॿारनि दौड़ लॻाइण जो खेल खेलियो हुयो न, हाणे इन में दौड़ लॻाइणो आहे, मनसा सेवा में दौड़ लॻाइणो आहे। अच्छा, कर्नाटका वारे ॿारनि सां बाबा ॻाल्हाइनि था। कर्नाटका वारा जो सेवा में आहिनि उहो उथो, एतिरा सभु सेवा जे लाइ आहिनि। अच्छा, इहे त सहज श्रेष्ठ पुण्य जमा करण जो गोल्डन चांस मिलंदो आहे। इहे त सहज श्रेष्ठ पुण्य जमा करण जो गोल्डन चांस मिलंदो आहे। भक्ति में चइबो आहे न, हिकु ब्राह्मण जी सेवा करो त ॾाढो पुण्य थींदो आहे। हिते केतिरा सचे ब्राह्मणनि जी सेवा कंदा आहियो त इहो सुठो चांस मिलंदो आहे न। सुठो लॻो कि थकावट थी? थकिया त न? मज़ा आयो न? मज़ो आयो न? बाबा चवनि था थकावट त न थियो न, मज़ो आयो न। अगरि सची दिलि सां पुण्य सम्झी कंदव, सेवा कंदव त उनजो प्रत्यक्ष फल, उनखे थकावट न थींदी, ख़ुशी थींदी। बाबा चवनि था अगरि सची दिलि सां पुण्य सम्झी कंदव, सेवा कंदव त उनजो प्रत्यक्ष फल आहे, उनखे थकावट न थींदी, ख़ुशी थींदी। ये प्रत्यक्ष फल पुण्य जी जमा जो अनुभव थींदो आहे। अगरि थोरो बि कंहिं कारण सां थकावट थींदी आहे या थोरो सो महसूसु कंदा आहियो, सम्झो सची दिलि सां सेवा न कई आहे। सेवा अर्थात अगरि हीअं थोरो लॻे थो त सम्झो सची दिलि सां सेवा न कई आहे। सेवा अर्थात प्रत्यक्ष फल सेवा। सेवा न कंदा आहियो, मेवा खाईंदा आहियो। त कर्नाटका जे सभी सेवादारी पंहिंजी सुठी सेवा जो पाट वॼायो, सेवा जो फल खाधो न सभिनि। अच्छा, सभी टीचर्स ठीकु आहिनि? टीचर्स खे त केतिरी बारी सीज़न में टर्न मिलंदो आहे। ये टर्न मिलण बि भाग्य जी निशानी आहे। हाणे टीचर्स खे मनसा सेवा में रेस करणी आहे, लेकिन ईअं न करिणो आहे कि सॼो ॾींहुं वेही रहो, मां मनसा सेवा थी करां। कोई कोर्स कराइण अचे त तव्हां चओ न मां त मनसा सेवा थी करां। कोई कर्म योग जो टाइम अचे त चओ मां मनसा सेवा थी करां। न, बैलेंस खपे। कोई ज़्यादा नशो कंहिंखे ज़्यादा नशो चढ़ी वेंदो आहे त अहिड़ो नशो न चढ़ाइणो आहे। बैलेंस सां ब्लेसिंग मिलंदी आहे, बैलेंस न त ब्लेसिंग न। अच्छा, हाणे सभी हिकु सेकेंड में मनसा सेवा जो अनुभव करो। आत्मा इनखे शांति शक्ति जी अंजलि ॾियो। अच्छा, चारों ओर जी सर्वश्रेष्ठ रूहानियत जो अनुभव कराइण वारा रूहानी आत्माउनि खे सर्व संकल्प ऐं स्वप्न में बि पवित्रता जो पाठ पढ़ण वारा ब्रह्मचारी ॿारनि खे, सर्वश्रेष्ठ रूहानियत जो अनुभव कराइण वारा रूहानी आत्माउनि खे सर्व संकल्प ऐं स्वप्न में बि पवित्रता जो पाठ पढ़ण वारा ब्रह्मचारी ॿारनि खे सर्व दृढ़ संकल्पधारी मनसा सेवाधारी तीव्र पुरुषार्थी आत्माउनि खे सदा दुआयूं वठण ऐं ॾियण वारा
ॾियण वठण वारा पुण्य आत्माउनि खे बाप दादा जो दिलाराम बाप जो दिलव जान सिकव प्रेम सां यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दीदी दादी जी दादी जानकी सां बाप दादा मुलाक़ात था करनि। बाप दादा त्रिमूर्ति ब्रह्मा जो दृश्य ॾेखारियईं। तव्हां सभिनि ॾिठो उषो जी बाप समान बाप जे हर कार्य में साथी आयो, इन करे इहा दृश्य ॾेखारियईं। बाप दादा तव्हां ॿारनि खे विशेष पावर्स जी विल कई अथई, विल पावर बि ॾिनी अथई ऐं सर्व पावर्स जी विल बि कई अथई, इन करे उहे पावर्स पंहिंजो कमु कंदियूं आहिनि। करावनहार कराए थो, तव्हां निमित ठही करो था, मज़ो ईंदो आहे न। करावनहार बाबा कराइनि था, हिन करे कराइण वारा करनि था। असां त बेफ़िक्र आहियूं, फिकर न रहे सदा बेफ़िक्र बादशाह। अच्छा, तबियत जे बि नॉलेजफुल, थोरो नटखट थी वेंदा, हिन में बि नॉलेजफुल थियणो पए। छो जी सेवा ॾाढी करणी आहे, त तबियत बि साथ ॾींदी त डबल नॉलेजफुल थी वेंदो। अच्छा, ओम शांति वरदान आहे। ईश्वर संग सां रही, ईश्वर संग में रही उल्टे संग जे वार सां बचण वारा सदा सत्संगी ठहो। कहिड़ो बि ख़राबु संग हुजे, लेकिन असांजो श्रेष्ठ संग हुन जे अॻियां कई गुणा शक्तिशाली हुजे। ईश्वर संग जे अॻियां उहो संग कुझु बि न आहे, है न। सभु कमज़ोर आहिनि, लेकिन जॾहिं ख़ुदि कमज़ोर ठहींदा तॾहिं उल्टे संग जो वार थींदो आहे। जो सदा हिकु बाप जे संग रहंदा आहिनि, अर्थात सदा जे सत्संगी आहिनि, उहे कहिड़े बि संग जे रंग में प्रभावित न थींदा आहिनि। व्यर्थ ॻाल्हियूं, व्यर्थ संग अर्थात कुसंग उन्हनि खे आकर्षित न करे सघंदो आहे। व्यर्थ ॻाल्हियूं, व्यर्थ संग, बाबा चवंदा कि उन्हनि खे आकर्षित न करे सघंदो आहे। स्लोगन आहे, बुराई खे बि अच्छाई में परिवर्तन करण वारा ही सदा प्रसन्न चित रहंदा आहिनि। त सदा प्रसन्न चित रहण जे लाइ हर बुराई खे अच्छाई में परिवर्तन कंदा हलो। परिवर्तित आत्माउनि खे सभी पुकारनि था न, हे परिवर्तक आत्मायूं, हाणे परिवर्तन करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।